टोकरी मॉडल स्कूल कैडेट कॉलेज लाड़काना में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्रोग्राम महफ़िल नात जो प्रोग्राम शानदार नमूने सां थी गुज़रियो, जंहिंजी सदारत स्कूल जे हेड मास्टर रियाज़ अहमद समो कई। जॾहिं त प्रोग्राम में उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि घणी तादाद में हिस्सो वरितो। इन मौक़े ते शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जंहिंमें समीना बुगियो, फराज शेख बतूल, तस्लीम, राहत, मुदसर समो, नफ़ीसा, आयशा, तस्कीन समो, माजिदा, शुमाइला, सुनी सफ़ीर, अदनान, आसिया नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हिस्सो वरितो। इन मौक़े ते स्कूल जे हेड मास्टर रियाज़ अहमद समो ख़िताब कंदे नबी करीम जे हवाले सां शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे नबी करीम जी ज़िंदगी ते रोशनी विझी सम्झायो त ॿिन्ही जहाननि जे सरदार कहिड़े नमूने ज़िंदगी गुज़ारी, इस्लाम ऐं उम्मत खे सबक़ ॾिनो। आख़िर में नातू पढ़ंदड़ शागिर्दनि खे इनाम ॾिना विया ऐं मिलादुन नबी जो लंगर खारायो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।